दूर तनी खां लॾ जंहिंजी मुहड़ नाहे मली रॾे पखा तन पापिन खां परे परां अॾु छांग तनी जी छॾ जेके धनाराऊं धार चरनि। मां आहियां हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन अफ़ज़ली शेख। हीउ प्रोग्राम तव्हांजे अॻियां पेश कयो वञे थो टास अकेडमी लाड़काना जे तावन सां, जंहिं लाड़काने खे 2 कामयाब अकेडमीज़ ॾिनियूं। मुंहिंजी मुराद सर बाबर हुसैन मस्तोई साहब। सर अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। सर हिन दौर में जिथे माण्हू हिकु घर नथो संभाले सघे, तव्हां एतिरा सॼा कम मैनेज कीअं था कयो? तव्हां पंहिंजी शुरूआती तालीम किथे हासिल? त वाल्ट जी माना छा आहे ऐं तव्हां छा सम्झी करे वाल्ट नालो रखियो? मां सम्झंदो आहियां त मुंहिंजे ज़हन जे अंदरि ख़्याल विझण वारी ज़ात उन्हनि जी आहे त तसव्वुफ़ दरअसल शरीयत मुहम्मदी ते मुहबत सां रंग नालो आहे। छा तव्हां तसव्वुफ़ जे बारे में कुझु अहिड़ा उते सेमिनार्स रखिया आहिनि या को अहिड़ो किरदार अदा कया आहिनि? उन्हनि जे लाइ तव्हां को अहिड़ो किताबु रिकमेंड कयो जेको तव्हांखे निहायती पसंदि आहे? जेकॾहिं मूंखे ॿियो जनम मिलंदो त मां वरी बि उस्ताद थियणु पसंदि कंदुसि। बाबा साईं वॾो सियाणो आहे, हिकु बादशाह तां लही ॿी बादशाह ते त वेहीं। त सर बाबर हुसैन मस्तोई अगरि उस्ताद न हुजे हा त छा हुजे हा? शाइरी गुफ़्तगू जो महराज हुजे। ब्रेविटी इज़ द सोल ऑफ विट, यानी मुख़्तसर ॻाल्हि करणु ॾाहप जो रूह आहे। अलामा इक़बाल तव्हांखे पसंदि आहे? हा या न में जवाबु? बिल्कुलु सर, मूंखे साईं सां इश्क़ आहे। जॾहिं त तव्हां अलामा इक़बाल जे 2 शेरनि जी हिकु इंटरव्यू में मुखालिफ़त करे चुका आहियो। शिकायत है मुझे यार खुदाबंदा मकसद से सबक शाहीन बच्चों को दे रहे हैं खाकबाजी। जेकॾहिं हिकु मुसलमान खे तव्हां बर्बाद करणु चाहियो था उन खां इश्क़ मोहम्मद खसे छॾियो। इफ़ाक़ा कशा बुखार लहण जे बावजूद बि ही बेखौफ़ आहे, मौत जो ख़ौफ़ आहे। जेकॾहिं तूं चाहें थो त इन खे बर्बादु कयां, इन जे अंदरि मौत जो ख़ौफ़ पैदा कयां, त उनजी सिर्फ़ु हिकिड़ी सूरत आहे, इन खां इश्क़ मोहम्मद खसे छॾे। मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे। शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह खे मां ॾाढो पढ़ंदो आहियां ऐं आई एम वेरी इंस्पायर्ड बाय हिम। उन्हनि जो मां हिकिड़ो शेयर अगरि तव्हांजी इजाज़त हुजे सर तव्हां शेयर करणु चाहींदा? बिल्कुलु सर। साईं तव्हां खां कुझु लाड़काने जा अकेडमीज़ जा जेके टीचर्स आहिनि उहे तकलीफ़दा आहिनि। अच्छा, उहे हिन जे करे जो तव्हां हुनजी रोज़ी ते लत ॾेई छॾी आहे। साईं तव्हां शादी कॾहिं कंदा? भला प्रपोज़ल आया आहिनि कॾहिं? कम्युनिकेशन स्किल्स बहितरीनु अचणु घुरिजनि, प्लानिंग बहितरीनु अचणु घुरिजे, इमोशनल मैनेजमेंट हुजणु घुरिजे, स्ट्रेस मैनेजमेंट हुजणु घुरिजे, नोट्स मेकिंग हुजणु घुरिजे, मेमोराइज़ेशन स्किल्स अचणु घुरिजे। जीअं त हीउ प्रोग्राम तव्हांजे अॻियां टास अकेडमी लाड़काना जी तरफ़ां पेश कजे थो ऐं हिन वक़्त में असां साईं खां जेको सुवाल करण वारा आहियूं निहायती ख़ासि सुवाल आहे। सुठनि शागिर्दनि ऐं सुठनि उस्तादनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुजनि? उहो शाह साईं जो शेर आहे न, उहो दम हराम जंहिंमें यादि नाही तूं निर्मल तुंहिंजो नाम वठे ई पर अंदरि गुफ़्तगू जे अंदरि तासीर तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं इंसानु जेको ॻाल्हाए रहियो आहे उन ते अमल कंदो। हिन वक़्त में जेको हले थो त उन में स्टूडेंट्स खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त व्हाट शुड ही डू, हिनखे छा करणु घुरिजे। मोस्टली सिंधी ऐं पाकिस्तानी जेके स्टूडेंट्स आहिनि इन्हनि खे कामयाबु थियण जे लाइ कहिड़ियुनि डिग्री ॾे वधीक तवजह ॾियणु घुरिजे ऐं कहिड़ी फील्ड्स फ़ाइदे में आहिनि हिन वक़्त में लाड़काने पाकिस्तान? हिकु उस्ताद खे पंहिंजो इल्मु शागिर्द जी नफ़्सियात मुताबिक़ बयानु करणु अचे थो, उनखां बहितर उस्ताद कोई कोन्हे। त का रहिजी वियल ख़्वाहिश तव्हांजी? पोइ तनक़ीदी सुवालु इहो आहे त तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे जेके बुक रिकमेंड कंदा आहियो, पढ़ण जे लाइ सजेस्ट कंदा आहियो, उहे पढ़ण सां जेके तव्हांजा स्टूडेंट्स आहिनि उहे एकेडमिक जेको उनजो कैरियर आहे उहो तबाह थो थी वञे। तव्हां उनखे वासफ़ियात में इक़बालियात में लॻाए था छॾियो ऐं उहो उनखे जेके एग्ज़ाम्स में सब्जेक्ट्स ज़रूरत में आहिनि उहे उनखां मुनहरिफ़ था थी वञनि। त तव्हां ॿारनि जो फ्यूचर जेको आहे दाव ते लॻाए छॾियो, इहो तव्हां खां सुवालु आहे। आख़िर पंहिंजे शागिर्दनि जे लाइ या मुहबत करण वारनि जे लाइ या असांजे ॾिसण लाइ टास जे शागिर्दनि जे लाइ कहिड़ी तव्हां पंहिंजी तरफ़ां ख़ासि नसीहत कंदो? अमल की सूखती रग में ज़रा सा खून शामिल कर, मेरे हमदम फ़क़त बातें बना कर कुछ नहीं मिलता। ॻाल्हियूं करण सां कुझु न आहे। ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ असां अञा वधीक कोशिशि कंदासीं त लाड़काणे ऐं उनजे पसगिरदाई इलाइक़नि में जेके बि सुठा टीचर्स आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हां ताईं पहुचायो। सो असां सां कनेक्ट रहो। इंशाअल्लाह हिकु ॿिए एपिसोड में कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु तव्हांजे अॻियां माना किताब मसनवी मौलाए रूम टास अकेडमी जी तरफ़ां पेश कंदुसि। क़बूल फरमाईंदा साईं, ॾाढी महिरबानी। थैंक यू।